पुलिस अदालती हुकुम ते बास ज़मींदार जी निजी जेल ते छापो हणी औरत समेत 6 ॿारनि खे बाज़ियाब कराए वरितो आहे। नाज़रीन सिंधड़ी मां जिते पुलिस अदालती हुकुम ते बास ज़मींदार जी निजी जेल ते छापो हणी औरत समेत 6 ॿारनि खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस चवणु आहे त बाज़ियाब करायलनि में औरत समेत 3 ॿारनि खे बाज़ियाब करायो वियो आहे ऐं खेनि सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। सिंधड़ी मां असद शहर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी असद शहर, कहिड़ा तफ़सील आहिनि? हा जी ताहिरा, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सेशन कोर्ट मीरपुर ख़ास जे हुकुम ते फुलारियूं पुलिस कंचारी भरिसां ज़मींदार दादन शहर जी ज़मीन ते छापो हणी हिकु औरत समेत 6 ॿारनि खे बाज़ियाब कराए वरितो। फिरियादी बीजू बिल सेशन कोर्ट मीरपुर ख़ास खे दरख़्वास्त ॾिनी, जंहिं बाद अदालत सॻोरी फुलारियूं पुलिस खे हुकुम ॾिनो, जंहिं कंचारी भरिसां जेको ज़मींदार वटि संदसि ज़ाल समू ॿार जिनमी चांदी पांचो भारमल केवल जमुना सुरेश भील खे बाज़ियाब कराए फुलारियूं थाणे ते आंदो ऐं बाज़ियाब थियलनि खे सुभाणे जेको आहे सो अदालत में पेश कयो वेंदो। अहिड़ो जेका असां दरख़्वास्त बीजू बिल ॾिनी त ज़मींदार असां खां जेको आहे सो जबरी पहिरियों वठी रहियो आहे ऐं ॿोॾ बाद असांजो हिसाब किताब न करे रहियो आहे, जंहिं करे जेके समूरा जेके ख़ानदान जा कुटुंब आहिनि उहे हिन वक़्तु फुलारियूं थाणे ते मौजूदु आहिनि। जी ताहिरा, महिरबानी जी असद शहर तफ़सील ॾियण लाइ।